सतनाम सत श्री अकाल। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री। सुखमनी साहब जो जिन ज्ञान के हृदय में धारण सां असांखे सदाई सुख प्राप्त थे। टेवंजाह पद ये हली रहा। साध के संगे सब कुल उधार। साध के संगे सब कुल उधार। साध के संगे सब कुल उधार। साध के संग सब कुल उधार। साध संग साजन नीत कुटुंब निस्तारे। साध संग साजन नीत कुटुंब वाहु। साध संग साजन नीत कुटुंब निस्तारे। ओ साधु के संग सो धन पाए। ओ साधु के संग सो धन पाए। जिस धन ते सबको वरसावे। ओ जिस धन ते सबको बरसावे। साध संग धर्म राय करे सेवा। साध संग धर्म राय करे सेवा। साध के संग शोभासुर देवा। ओ साध के संग शोभासुर देवा। साधु के संग पाप पलाए। साधु के संग पाप पलाए। साध संग अमृत गुण गायने। साध संग अमृत गुण गायने। साध संग सर्वथा गम में। ओ साध के संग सर्वथा गम में। ओ नानक साध के संगे सफल जन्म। नानक साध के संगे सफल जन्म। नानक साध के संगे सफल जन्म। ओ सुखमनी
सुखमृत प्रभु नाम सुखमणि सुखमृत प्रभु नाम हाँ सुखमणि सुखमृत प्रभु नाम सुखमणि सुखमृत प्रभु नाम भगति जना के मन विश्राम हाँ भगति जना के मन विश्राम हाँ सुखमणि सुखमणि श्री राम राम श्री राम श्री राम मुझे प्यारी मिठड़ी साध संगत साधु के संग सब कुल उधार है श्री राम जेके भी कहें संत ऐं गुरु जे दर ते अचूं था उते शिक्षा तो मिले थी पर असां सिख थियूं भिटाई साहब चयो जां जीअं तव्हां सिखो जां जीअं तव्हां जल कान्हे जाए जलण रीह ततीअ थधी हल कान्हे वेल वेहण जी सिखदा रहूं सॼे हयाती सिखिया सिख बणिया रहूं श्री राम शिक्षक बणा रहूं संतन गुरनि मां शिक्षा ई शिक्षा मिले थी राम सिखिया ते पूरा उतरदासीं तो पोइ सर्टिफिकेट रूपी असांखे दीक्षा मिलंदी आहे शिक्षा जी परीक्षा थींदी पोइ दीक्षा मिलंदी मुंहिंजा प्यारा त वचननि ते वेसाह हुजे प्रभु सदगुरु बख़्शो असां आहियूं श्रद्धा बख़्शी आहे जेको वचननि छल वेसाह रखूं विश्वासं फलीभूतम श्रद्धावान लभ्यते ज्ञानम सदगुरु मिलियो आहे असां पहुता आहियूं सदगुरनि जी बख़्शिश थिए थी साध के संग सब कुल उधार है राम साधन जे संग में सॼे कुल जो उधार थी वेंदो जंहिंजो प्रमाण भाई गुरु नानक देव महाराज जंहिंजो जन्म उत्सव मल्हाईंदा उनजो ई प्रमाण खणो खण संदन पिताजी कल्याणदास पंजाबी में नालों जो कल्याणदास खणंदा हुआ शुद्ध अखर भराव अखर हूं कालू राय श्री राम वॾनि जो श्राद्ध पियो थिए गुरु नानक साहब पुछी विधो पिताजी इहो जेको श्राद्ध थिए थो छाजे लाइ चई वॾनि जे निमत चई पोइ उन्हनि खे पुॼंदो इहो त मां नथो चई सघां या वॾनि को परंपरा हले थी श्राद्धनि जा पितृपक्ष ॾींहं अचनि था इहो कबो आहे करे रहिया आहियूं चई पोइ तव्हां ॾिसंदव न वॾनि खे जंहिंजे निमत हंधाई कढो था ॾाढी सुठी ॻाल्हि इहो केरु चई सघंदो एॾी काई सदाई ॾेखार श्री राम बसि अक ॿुटण जी देरी जिथे चाहियो ते पहुता पिया आहिनि पाण संगत साहिब बीठा उहे वॾड़ा चई ॾिसो था चई हा हो अबो ॾाढो चई वञो मिली चओ विया हुन सां मिलण वॾे आनंद में सुर्गपुरी में वेठा बाबा ॿुधायो हेॾे आनंद में चई इहो गुरु नानक जॾहिं तुंहिंजे घर में ॼायो आहे सभई पंहिंजो पाण हिते पहुची विया श्री राम इतिहास में आयल साध के संग सब कुल छोड़ो कुल न पर साध संग साजन मीत कुटुंब निस्तार पंहिंजा सजण हितेशी मित्र कुटुंब श्री राम
पर वचन ते वेसा जिन रखियो सिक सचीअ सां। हा साधु के संग शोधन पावे, जंहिंजे प्रताप करके उहे सभु तरी विया। कहिड़ो धन गुरसिख समझी सघंदा। साधन में छा मिलंदो आहे? प्रभु जो नाम, श्री राम। प्रभु जे नाम जी एॾी महिमा आहे। राम त पत्थर विधो अथऊं ॿुॾी वियो, पर राम जे नाले लिखियो। भगवान जंहिंसां गॾु हुन जा कष्ट कहिड़ा कटिया। भगवाननि खे खुद कष्ट केॾा ॾिसणा पिया, ॿई पासा। जंहिंसां गॾु हुया उन जा कहिड़ा कष्ट कटिया, भगवान खे केॾा कष्ट मिलिया। पर असांखे जीवन में शल संत मिले। राम बस। संत छाजे लाइ? परम संत कबीर साहब जो कबीर शेवा करो ते भले। कबीर एक संत एक राम। राम जो दाता मुकत को संत जपावन नाम। संत तो कीअं कोन चवंदा मुंहिंजो नालो जप, मुंहिंजी जयकार कर। न बाबा, श्री राम। संत जो संग मिले। ओहो भगवान केॾो बि गॾु हूंदो, असांखे पंहिंजो लहणा ॾियणी भोगणी पवंदी। पर संत भगवान जो नालो ॾिनो, जंहिंजे जपण सां मां बखर चवंदो आहियां। बसि इहो ई साईं खे यादि कयो, प्रसन्न थिए। छो यादि कयोसि? यादि करण सां जेका अणवणंदड़ परिस्थिति आहे उनखे भोगण जी तोखे शक्ति मिलंदी। सुख खे भोगण त बचपनी आहे न, उन लाइ सिखणो थोरी पवंदो आहे। थोरो दुख थो अचे चिलाए थो। उन्हनि महान पुरुषनि खे जंहिंजो बि दुनिया में वॾे में वॾो नालो आहे, दुनिया उन सां ओतिरी टकरी आहे। कहिड़ा कहिड़ा न उन्हनि खे कष्ट पहुचाया आहिनि दुनिया। राम। ऐं परमात्मा जो सॼो कर्म फल हुन प्रकृति जे तरफ़ां थींदो आहे। प्रभु प्रकृति जे रूप में असांजे हथ में आहे। जेकी सोचींदासीं, जेकी बोईंदासीं, उहे फल वठंदासीं। जेकी तूं सोचींदे कंदे उहो बणबे। राम। पूंजींदड़ में आदमी, पिटींदड़ में आदमी, सभु कुझु इहे पहिरियों दुख ॾींदा, वरी इहे शेवक तुंहिंजा थींदा। जंहिं जंहिं जहिड़ा कष्ट ॾिना उहे वॾा शेष उन्हनि जा उहे ई थिया, संतनि जा। इतिहास खणी ॾिसंदो त श्री राम। पर विचलित न थिया। केॾो कंहिं दुख ॾे, उनजे बदिले जी भावना मन में न उथे। भाव शुद्ध हृदय धरो, दोष दृष्टि को हरो। तंहिं लाइ हिते जिस धन ते साधु के संग सो धन पावे, उन्हनि जे संग मां अहिड़ो धन प्राप्त थींदो जिस धन ते सबको। असांजे हिते छो पहुताऊं, छा मिली रहियो आहे? जेको प्रभु जो ज्ञान आहे, श्री राम नाम आहे, उनजो ज्ञान, उनजी सिफ़त, उहे वरसाए रहिया आहिनि, वरसाए रहिया आहिनि। श्री राम वॾी तड़फ आहे, वॾो श्री राम। जिस धन ते सबको वरसावे, जंहिंजे धन सां सबके वरसाइनि था। ओहो दुनिया ज्ञान जे लाइ तरसे थी। शांति ज्ञान सां ईंदी। राम 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 राम। केॾी घुर्ज आहे संतनि जी, सत्संग जी। साध के संग धर्म राय करे शेवा। साध के संग धर्म राजा भी छो जो उन्हीं जे हिसाब में संत न विया, नाम वारा न विया। भगवान गीता में चयो शुभ कर्मनि जो फल ॾींदड़ धर्मराज भी मां आहियां, अशुभ कर्मनि जो फल ॾींदड़ यमराज भी मां आहियां। और संसार में उन शुभ ऐं अशुभ जो फल ॾींदड़ गति बिन पद्धतियुनि जी संसार मथां गुज़रे थी। केरु केतिरो दुखी आहे, केरु केतिरो सुखी आहे, उहा गति भी मां आहियां। दुख सुख प्रभु देवनहार सुखमनी राम। पर संत पुरुष
ॿई ज़ंजीर आहिनि, सुठा कम बि खोटा कम बि, ॿई तोखे जनम ॾींदा। भॻवान कृष्ण जी गीता ॿुधाए थी। पर संतनि अहिड़ो कयो जो सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, कीअं विकार कॾहिं जीव खे शर्मसारी ॾींदो, विकार, पर धर्म जे कम करण सां ई अहंकार जो खतरो आहे आहे। कीअं विकार खे जीव छपाईंदो ई वेंदो, छपाईंदो, बल ॿुधी जीअं मां कयां पर ॿियो पकड़े न, पर काथे पकड़ थिए त मन शर्मसार थींदुसि। पर सुठो कमु कयईं उन अहंकारी खे कॾहिं शर्मसारी बि न ईंदी आहे। सभु सुठाई करे थो, खोटो नथो थिएसि। राम त हुनजे लाइ ॿई बंधन में। त हिते सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, हर को नाम जप निर्मल करम। हृदय में हरि खे रखी करके तूं कमु कंदे तुंहिंजो कर्म निर्मल थी पवंदो। बस धर्मराज सां वास्तो न रहे, कर्म निर्मल थिए, चित्त निर्मल थिए। असां हर वक़्तु पाण खे सावधान कयूं, गुरमुख थियूं, थोरो अंदरि विरती धारियूं, सूक्ष्म विरती धारियूं। मन में अहम त नथो अचे, मन में कंहिं जी विरती ईर्खा त नथी अचे, द्वेष त नथो अचे। हर वक़्तु अंदरि 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 पंहिंजो पाण खे ॾिसूं। राम बसि कोई बि विकार आयो मन अशांत थींदो, पाण बि दुखी थींदो। स्वामी विवेकानंद साहिब जो पाप जो ख़्यालु मन कमज़ोरी ख़्यालु आहे, अशुभ ख़्यालु अंदरि न अचे। अंदरि आयो मन पंहिंजो त मलीन थींदो। जेका हवा उहा श्वास जी निकिरे थी हार्ट सां मिली करके ॿाहिरि वेंदी, उहो वातावरण बि अपवित्र कंदो। संतनि जा चरण तॾहिं घुमाइबा आहिनि घर में त ॿ श्वास हुन नाम वारा छॾींदा, उहो वातावरण असांजो शुद्ध थी वेंदो। हे पेरनि घुमाइण जो मक़सदु आहे। श्री राम पवित्र थी वञे। जिस धन ते सभु को वरसावे, साध संग धर्म राय करे शेवा। साध के संग शोभा सुरदेवा। साधु जे संग में इहा शोभा थींदी। हो देवताऊं बि शोभा कंदा, देवताऊं बि शेवा कंदा। गुरु रामदास पातशाह, गुरु अर्जन देव जा पिता, श्री राम तलाव जी खुदाई हले थी पई। अरे बाबा मुंहिंजा प्यारा, इन अखर खे थोरो मां वधीक गहरो वठी अचां। हे असांखे प्रभु शेवा जा मौका ॾिवाए थो मानव चोले में। न त संत जेकॾहिं प्रभु जो रूप आहे, जेको संकल्प करे, छो जो हुनजो संकल्प ॿिए जे भले जे लाइ आहे। हुनजो हर संकल्प ॿिए जे भले में तव्हां ई शरीक थींदो त तव्हांजो बि भलो थींदो। न त संत जो कॾहिं बि संकल्प थियो, हुनजो संकल्प सां ई सॼो कार्य थींदो आहे। त देवताऊं बि पाण कमु कंदा। अॼु श्री राम संत जे सां वास्तो, भगवान सां वास्तो, संत सां वास्तो, देर जो लफ़्ज़ जो वास्तो ई कोन्हे। उहो अकाली आहिनि, हुनजे काल जे दायरे में ॿुधण जो प्रश्न ई कोन्हे। वाह श्री राम। असां बि संत जे संग खे कॾहिं बि देर न भायूं, न त फल नष्ट थी वेंदो, वॾो फल मिलंदो असांखे, छो जो इंतज़ार जो ई फल रहंदो आहे। धर्म राय करे शेवा। त पोइ उते राजो साहब महल में आरामी थिया। कोई अंतःकरण शुद्ध जॻियासू पुरुष खे दृष्टि में अचे थो त हिकु चतुर्भुजी रूप बीठो आहे और पंहिंजे संकेत सां तलाव जी खुदाई करे रहियो आहे। उहो सुख पहुतो वञे महल में। दरबानी खे चई साहबनि खे वेनती रखो। वेनती रखियो, साहब लही आया। चयो साईं हिकिड़ो चतुर्भुजी रूप बीठो आहे, पंहिंजे इशारे सां तलाव जी खुदाई करे रहियो आहे। साहब आया, अरे भगवान विष्णु जो रूप बीठो आहे। साहब जी हेठि झुकण लॻा त हुनखे भाकुर पातऊं। उन ते गुरु अर्जन देव चयो, हर आराधन जाना रे, मां हरि खे आराधन नथो ॼाणा। मूंखे त इहो चवणु अचे थो, हर हर गुरु गुरु करता रे, हर हर। हा, गुरु अर्जन देव जे लाइ तास में गद्दी वेहण खां अॻु में काई बि शेवा हिकु बि न लिखी अथऊं, पोइ शेवाऊं लिखियूं अथऊं। जेके बि लिखियूं अथऊं थोरी बहुत थियूं, पर पोइ लिखियल आहिनि। सिर्फ़ सिक राम। मिटाई साहिब जो थींदो सिक मां सोजरो। बसि तुंहिंजे हथ में सिक आहे, उहा अंदरां प्रगट करणी पवंदी आहे, का त वठणी कोन पवंदी आहे। सिक खे वधाए।
छा असांजी माई भेनर भजन चवंदियूं आहिनि कवियुनि जा ठहियल आहिनि। हा सिक सची आहे पिरी पाण मिलंदो, सिक सची आहे अहिड़ा दर्शन संतनि जा पाण मिलंदा। श्री राम। ब्रह्म देवता सदाईं नमस्कार कयूं असां संतनि खे ग्वालियर खां पधारिया। श्री राम। शोभा सुरदेवा। श्री राम श्री राम श्री राम। असां हो त सुरदेवा पर हे त सत्संग त वैकुंठा जाते कुंठा रहत। हुन वैकुंठ खे कबीर साहब चयो क्या करूं तेरी वैकुंठ को जद साध संग न हो। पंहिंजी बाणी में चयूं कहत कबीर अब कहिए कांइ साध संगत वैकुंठे आहे। मां छा चवां वैकुंठ काथे साध संगत वैकुंठ आहे। ॿिए शब्द जे पहिरीं तो हे पोइ तुक ॿिए शब्द जे हिकिड़े पहिरें तुक में चयो अथई ना जाना वैकुंठ कहाई। मां नथो ॼाणा वैकुंठ काथे आहे, साध संगत वैकुंठे आहे। हिते कुंठा रह थी वञे हिकदमि फ्रेश जाते मुंझ थे। अरे संत असांजे हथ में आहिनि, भगवान त बाबा समुंड में सुई। संत हथ में जेको प्रश्न हुजे पुछो हुजे, संत समाधान आहे। शास्त्र बि मुंझाए मारींदा काथे, निर्णय न वठी सघंदासीं असांखे छा करिणो आहे। संत समाधान आहे। जहिड़ी स्थिति में तूं आहीं साईं मुंहिंजो कल्याण कीअं थिए, पर तूं हेॾे होॾे पोइ न ॾिसजांइ। जेकी आज्ञा थिए बसि तूं पंहिंजो पाण खे ॾिस। जेकी आज्ञा थी जंहिं स्थिति में आहीं तुंहिंजो कल्याण थी वेंदो, बसि तोखे मार्ग ॾसे छॾींदा। श्री राम। हा साधु के संग पाप पलायन। संतनि जे संग सां पाप भॼी वेंदा। जेको नाम अची वियो ज्ञान अची वियो उते अशुभ ख्याल कीअं ईंदा, उहे कटिजी वेंदा दॿिजी वेंदा। भई कीअं वेंदा अंधारो ऐं सोजरो। पाप पलायन बसि अहिड़ो दृढ़ निश्चय थी वञे संतनि जे वचननि ते विश्वास। ख़बरदार मन तोखे ठगी करणी न आहे, पाप करणो ई न आहे, कंहिंसां ईर्खा करणी न आहे, जलन करणी न आहे, निंदा करणी न आहे, कंजूसी करणी न आहे। राम। छल कपट कंहिंसां करणो ई न आहे। ख़बरदार मन मेरे मुंहिंजा मन भूले कपट न कीजे। अॼु असांजो छो अहिड़ो राजनीति असर थी वियो आहे। उन्हनि खे त आवश्यकता आहे छल कपट खां असां राजनीति हली न सघंदी, पर असांखे अहिड़ी कहिड़ी ज़रूरत आहे। श्री राम। कपट न भूली करे बि कपट न भूली। कपट न कीजिए अंत न बेरा तेरे जिए पहले जे। जंहिंजे लाइ कपट करे रहियो आहे फ़ैसिलो तोखां वरिताईंदो कॾहिं बि न। छल छिद्र कपट मोहे कबो न भावा। जंहिंजे अंदरि छल छिद्र कपट हूंदो मूंखे कॾहिं बि न वणंदो। जेकॾहिं कॾहिं बि न वणंदो पोइ सदाईं तूं जीव तूं प्रभु खे किन वणंदा। कपट न ॻाल्हाए कंहिंसां थो करे कपट करे। इहे पर्दा छो थो चाढ़े। अंदरि हिकु ॿाहिरि बि तंहिंखे लानत लख। तंहिंखां भलो अक जो सेके वध जे सूर खे। प्यारा हिन ते घणो विस्तार न कयूं असां, थोरे में सम्झी वञो। कपट न कयो। शुद्ध जेकी अंदरि आहे ॿाहिरि बोलियो। हिते गीता चए अंदरि बि पवित्र हो ॿाहिरि बि पवित्र हो। अंदरि बि सत्य रहे ॿाहिरि बि सत्य रहे। सच जा अखर ई थोरा बसि। सच बोलण सां पाप नाश थी वञे। जेको तूं आइब कयो आहे पुञ जे ॿुधाइण सां पुञ नाश थी वेंदो। कूड़ जे सच पाप जे ॿुधाइण सां पाप नाश थी वेंदो। असां पाप खे लिकायूं था, पाप वधे थो। पुञ लिकाइबो त पुञ वधंदो। राम। मुंहिंजो फल वधंदो। तंहिं लाइ हिते साधु के संग पाप पलायन, साध संग अमृत गुण गायन। न नाश थियण वारा प्रभु जा गुण ऐं ज्ञान अंदरि हूंदो त पाप भटकंदो ई न। साध के संग सर्वथान गम। साधु जो संग मिलियो ॼणो सभई आस्थान असांजा घुमजी विया। सर्वथान बसि ॿिए काॾे वञण जी ज़रूरत न पवंदी। बसि मन स्थिर थी वेंदो। वञणो ई काॾे आहे, पंहिंजो पाण में निवास थी वेंदो। या जाथे तूं वेंदे तुंहिंजी शोभा ई शोभा आहे। साधु जो संग कयो। राम। जाथे वेंदे साधु जो संग मिले निशानी कहिड़ी थींदी। भाव भगत कर नीच सदाए। अॼु ॿुधो न भाव अखियुनि में भाव हुजे सब जे प्रति और भक्ति हुजे, शेवा जो भाव हुजे, ॿिए जे भले जो भाव हुजे, शरीर में मन में भावना में। और नीच सदाए कहो नानक मोखंतर पाए। तूं मोक्ष जे अंदरि मरी कहिड़ो मोक्ष मिलंदो। जहिड़े तोखे मुक्त रहणो आहे ऐं टिनी विर्तनि में। कीअं जाथे वेंदे तूं निम्रता में रहंदे ॿियनि खे झुकाईंदे न बाबा। निवण सोखर खवण गुण जेबा मणिया मंत। खिमिया जो गुण हुजे, कोई ॻाल्हाए बि सहन थी वञे, तुंहिंजी निम्रता बणी रहे,
मोट में मिठो बोलण रहे। बस एतरे भेणे वेस करता वसावे कंद, तुंहिंजी शांति मन में इन रूपन सां बणी रहंदी। श्री राम साध के संग सर्व थान गम। वाह वाह श्री राम संतन जे संग में कंदे तूं अंतर्वृत्ति धारींदे, तूं काथे काथे अंदर रूहानत में पहुंची वेंदे, काॾों काॾों अलाए घुमींदे बस संत जे संग मां, काथों काथों तोखे कृपा करे घुमाए वेंदा अंदरों। सर्व थान गम, ये कोई ॿाहिरों घुमण जो न आहे, बस संतन जो संग मिलियो अंदर वेंदे। नानक साध के संग सफल जन्म, संतन जे संग साईं हे मानुष जन्म हिन जीवन जो सफल थी वेंदो। श्री राम बस साधु जो संग कयूं। साधु की मन, बाबा साईं श्लोक चवंदा, साधु की मन ओट गह उकत सियानप त्याग, गुर दीख्या जे मन बसे नानक मस्तक भाग। मस्तक जाग्यो भाग जब हर जन हर कृपा करी, पापन भयो त्याग जब दर्शन भेट्यो संत को। श्री राम कर बंधन प्रभु पार ब्रह्म, कर बंधन प्रभु प्रभु पार ब्रह्म, बाछों साधा धूर, आप निवार हर हर भजऊं, आपो निवाय करे कढी, हरि जो भजन कयूं, संतन जा चरण धूड़ थी रहूं। हा नानक प्रभु भरपूर। तंहिं लाइ मुंहिंजा भागशाली जीवरो, अॼु असां सुखमनी जो पद ॿुधोसीं, शल संतन जे संग सां जुड़िया रहूं। बसि वेनती गुरु नानक जी पाण अरदास में किरोड़े अरदास थींदियूं हूंदियूं, सही संत प्यारे मेल, गुरमुख सजन प्यारे मेल, जन मिलिया तेरा नाम चितावे तू ही चितावे। तुंहिंजो नाम चितावे माना तूं चित में आहे, नाम चित त बेड़ा बने। बस बोल गुरु नानक दे सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, सुखमनी सुखन जो भगवान जो नालो अमृत आहे, जिन मन में वसायो उनखे सदाई विश्राम रहंदो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम। अॼु रामदेव जय देव तारी वॼाईंदो भगवान नाले में तो बिले प्रेशर लेवल ते अची वेंदो। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। रामकृष्ण भगवान हर हर महादेव। बोल गुरु नानक देव, सतगुरु वसण भो, सतगुरु साईं सतराम दास साहिब, पूजमल शहीद साईं कौन, सखी बाबा उदाराम साईं, सर्व संतन महात्मान की, सर्व संतन को पे साधव बोलो शिवाय लाल करो।